रहीम उजीबु दाअवतद दाई इज़ा दआन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तो जॾहिं भी दुआ घुरंदड़ दुआ घुरे थो तो मां उनजी दुआ खे क़बूल फरमायां थो। दुआ जे क़बूल थियण या क़बूल न थियण जा बुज़ुर्गनि कुझु सबब बयानु कया आहिनि। त दुआ क़बूल थियण जे लाइ जेके शर्त आहिनि उन्हनि में पहिरियों शर्त आहे त जेको इंसानु रिज़्क़ खाए थो उहो हलाल खाए, छो जो जंहिंजे पेट में हराम रिज़्क़ वेंदो आहे त उनजी दुआ क़बूल न थींदी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में भी इन तरफ़ इशारो आहे त जेको शख़्स रिज़्क़ हराम खाए थो पोइ अगरचे उहो परेशान हाल थी करे बि अल्लाह खां दुआ घुरे त उनजी दुआ क़बूल न थींदी आहे। ऐं ॿियो बुज़ुर्गनि बयानु कयो आहे त जॾहिं माण्हू दुआ घुरे थो त नाउमीद थी करे दुआ न घुरे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में आहे त तव्हां माना कोई बि शख़्स जॾहिं दुआ घुरे थो त पूरे यकीन सां दुआ घुरे ऐं सवाल करे ऐं इहो न चवे त ए अल्लाह जेकॾहिं तूं चाहीं त मूंखे अता कर, बल्कि पके इरादे सां दुआ घुरे त अल्लाह तबारक व ताला मुंहिंजी दुआ क़बूल फरमाईंदो। ऐं दुआ जे अदबनि में इहो बि आहे जॾहिं माण्हू दुआ घुरे थो त हथनि खे खणी करे मथे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ घुरे ऐं हथनि जी तिरनि सां ऐं उनखे पंहिंजे कंध जे बराबरि आणे ऐं दुआ खां बाद बि जॾहिं दुआ पूरी करे थो त उन हथनि खे पंहिंजे चहिरे जे मथां मले। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो बि अमल आहे। ऐं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी हदीस में आहे त जॾहिं तव्हां दुआ घुरो त पहिरियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्द ऐं सना कयो, यानी अल्हम्दुलिल्लाह या वरी ॿी तारीफ़ वारा अल्फाज़ जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी सना थिए। उनखां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुआ घुरो त उहा दुआ यकीनन अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाईंदो आहे। ऐं वरी दुआ क़बूल न थियण जा बि सबब बुज़ुर्गनि बयानु कया आहिनि। हिकु त रिज़्क़ हलाल नथो खाए त उनजी दुआ क़बूल न थींदी। ॿियो त उहा दुआ इंसान जे लाइ फ़ाइदेमंद न आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन दुआ खे क़बूल न फरमाईंदो आहे। यानी ज़ाहिरी तरीक़े सां इंसान जेका दुआ घुरे थो उहा इंसान जे लाइ नुक़सानकार आहे त पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन दुआ खे क़बूल न फरमाईंदो आहे। या वरी हदीस में आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हिकिड़ी अहिड़ी दुआ हूंदी आहे जेका ज़ाहिरी तरीक़े सां इंसान जे लाइ नुक़सानकार हूंदी आहे, पोइ उन दुआ जे बदिले में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात का परेशानी का तकलीफ़ उन बाने खां दूर करे छॾींदो आहे। यानी इन में दुआ घुरण में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात जेके दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे उनजा शर्त ई आहिनि रिज़्क़ हलाल हुजे ऐं अल्लाह ताला खां उमीद यकीन तौरु दुआ घुरे, कॾहिं बि नाउमीदी न करे, पको इरादो करे दुआ घुरे ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जी रहमत जी तरफ़ मुतवजे थिए। ऐं क़बूल न थियण जा सबब इहे आहिनि त जेकॾहिं इंसान जे पेट में हराम रिज़्क़ आहे त पोइ उनजी दुआ बि क़बूल न थींदी आहे। ऐं इहो बि सबबु आहे त जेका शइ इंसानु दुआ घुरे थो त उहा शइ उन जे हक़ में नुक़सानकार आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला उनजी उहा दुआ खे क़बूल न फरमाईंदो आहे, बल्कि उन जे बदिले में का परेशानी का तकलीफ़ अल्लाह तबारक व तआला उन खां परे करे छॾींदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।